सखर जे रिहायशी आबादी में इंतजामिया पारां गंद कचरो उछलाइण ख़िलाफ़ रहवासियुनि रोड ब्लॉक करे एहतजाजी धरणो हणी वेही रहिया। इन सिलसिले में मुज़ाहिरीन इरफान मंगणेजो, डॉक्टर सलाहुद्दीन फुलपोटो, एजाज़ अहमद खोसो, शफ़ीक अहमद मेमण, मोहम्मद हनीफ़ पठान ऐं ॿियनि जो चवणु हो त सिंध सॉलिड वेस्ट मैनेजमेंट बोर्ड तरफ़ां सखर शहर जो समूरो गंद कचरो 1 महीने खां पोश रिहायशी आबादी में उछलायो पियो वञे, जंहिं करे मेहरान सोसाइटी, सिंध सोसाइटी ऐं दहली मुस्लिम सोसाइटी जी फ़िज़ा आलूदा थी वई आहे ऐं ॼाणायल इलाइक़नि जा रहवासी बदबू वारे माहौल खे भोगण ते मजबूर थी विया आहिनि। माहौल में आलूदगी ऐं बदबू फैलियल हुअण जे नतीजे में टीबी, दम, चमड़ी, साह, पेट जी बीमारियुनि समेत ॿियनि मूज़ी मर्ज़नि जो शिकार थी रहिया आहिनि। संदन चवणु हो त अहिड़े आज़ार ख़िलाफ़ मेयर सखर माहौलियात खाते ऐं ॿियनि लाॻापियल सरकारी खातनि जे अमलदारनि वटि पहुची लिखत में शिकायतूं कयूं आहिनि, पर कंहिं बि नोटिस वठी तदारुक नाहे कयो। मजबूर थी रोड ते एहतजाजी कैंप लॻाए धरणो हणी वेठा आहियूं। ॻाल्हियूं करण लाइ आयल असिस्टेंट कमिश्नर न्यूज़ सखर तालको वसीम महर असांखे रिलीफ ॾियारण बजाए उल्टो असांजा घर ॼाहे पट करण जूं धमकियूं ॾिनियूं आहिनि। हुननि चेताव ॾिनो आहे त जेसीं ताईं असांजो मसइलो हल न कयो वेंदो तेसीं ताईं एहतजाज जारी रहंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची